नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर भरिसां रसूलाबाद में गुलाम कासिम मंगी, गुलाम अकबर मंगी, अली शेर मंगी पारां शहज़ादो खान मंगी जी मान में जलसो मुनक़द कयो वियो। जलसे में मंगी वेलफेयर एसोसिएशन सखर डिवीज़न जे अॻवान शहज़ादो खान मंगी, सखर बार काउंसिल जे सदर एडवोकेट तारिक हनीफ मंगी समेत सभई माण्हू शिरकत कई। इन मौक़े ते खिताब कंदे अॻवान जो चवणु हो त हर दौर में असांजी बिरादरी खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं। हिननि चयो त मंगी वेलफेयर एसोसिएशन जो मक़सदु पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खे सिहत, तइलीम समेत बुनियादी सहूलियतूं ॾियणु आहे। पंहिंजी बिरादरी जे माण्हू कंहिं बि सूरत में अकेलो न छॾियो वेंदो। हर मसइले ते पंहिंजी बिरादरी जे माण्हू सां गॾु हूंदासीं। हिन खां अॻु आयल महिमान खे जलसे गाह पहुचण ते दूल्हनि सरनायनि सां गॾु गुलनि जी वर्खा करे शानदार आजिया कई वई। शहज़ादो खान मंगी खे गुलाम कासिम मंगी पारां भोसकी जो पटको पारायो वियो। आयल महिमान खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।